खामोश। जेकरे ज़बान में एक लफ्ज़ निकतो थे तो साह परवाज़ करे छॾींदो से। ॿुधाए ॿुधाए त ससुई किथे आ? ससुई कहिड़ी ससुई? जेकॾहिं ससी मूंखे न मिली तो मां तोखे खणी हलंदुसि ऐं सॼी उमिरि तोखे क़ैद में बंदि करे रखंदुसि। चाचा ससी सजे घर में कोने का। मां चवां तो ॿुधाए ॿुधाए त ससी किथे आ? मुझे का भी खबर ना है। ये कौन ॿुधाईंदी चाचा? सच ॿुधाए न त मारजी वेंदी आहे। ॿुधाए मां चवां तो इज्जत सां ॿुधाए न त गोली हणी छॾींदोसीं। ॿुधायां थी ताकि मत जो मूंखे न मारजो। मां ॿुधायां थी। ॿुधाए ॿुधाए त ससी किथे आ? ससुई खे शहर खणी वियो आहे। खोड़ थी ॻाल्हाए। जो कसम हाणे पिया आहिनि। चाचा तोखे खणी था हलूं। जेसिताईं ससी पाण वटि न पुॼंदी तेसिताईं हिनखे पाण वटि कैद था रखूं। छा हिनखे खोली हणी मारे था हलूं। न खादम काइरन वारो कम कोन कंदासीं। पता नाहे चवंदो औरत ऐं ॿार ते कॾहिं ज़ुल्म नाहे कबो। मां त सिर्फ़ हिनखे हिसाइण लाइ दड़का ऐं दाबा ॾियण आयो आहियां त जीअं ये सच ॿुधाए त ससुई किथे आ त पोइ ईअं ख़ाली हथे मोटी हलूं। बहादुर वारा अञा शहर ताईं न पहुता हूंदा। पुलिस खे बि फोन कयूं था ऐं पाण बि उन्हनि जो पीछो था कयूं। ॾिसूं था त केसि ताईं था भॼनि। हल बहादुर खान मां निधड़की न आहियां। मुंहिंजो चाचो ऐं मुंहिंजा भाइर मूंखे हिकिड़े ॾींहुं तां ज़रूर आज़ाद कराईंदा। ससुई तो कहीं नौ घर कीअं लॻो? बहादुर खान जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी प्यारी अथई न त मूंखे छॾे ॾे। ससुई मूं तोसां प्यार कयो आहे। ये सब कुछ मां पंहिंजे दिल जे हथां मजबूर थी कयो आहे। मां तोसां शादी तो करणु चाहियां। बहादुर खान तो शींहं जे वात में हथ विधो आहे
ऐं मौत तुंहिंजो मुक़दर आहे। इज्जत सां मुंहिंजी ॻाल्हि मञी वठ, न त तुंहिंजो अहिड़ो अशर कंदुसि जो कंध खणी हलण जे क़ाबिल बि न रहंदी। मां हाशिम खान जी भाइटी आहियां, हाशिम खान जी। साहु ॾेई वेसाहु काइम रखंदसि। मौत क़बूलींदसि बहादुर खान, पर दामन दागदार न थियण ॾींदसि। अॼु त तुंहिंजे वात में ज़बान अची वई आहे। हा बहादुर खान, मुंहिंजे वात में ज़बान अची वई आहे, छाकाणि त तुंहिंजो मौत वेझो अची वियो आहे। मुंहिंजो मौत? केरु आहे उहो मां जो लाल जेको बहादुर खान जो मौत बणिजंदो? बाबा खैर त आहे न? परेशान वेठो आई? खबर न आहे, दिल लाइ छो रोअण जे लाइ आरा वेठी करे पुट। लगे तो तोखे ॻोठ जी सिक लगी आहे। हा दी, दिल चे थी ॻोठ जूं घिटियूं घिटियूं वञी घुमां, वणनि टिणनि खे वञी भाकुर पायां। बाबा ॻोठ जी सिक मूंखे बि लगी आहे, पर मजबूरी आहे। बस मां भला पंहिंजी हलंदी हलाए। तव्हां ॿिन्ही जे चेहरनि मां लॻे थो त तव्हां नाकाम थी मोटी आया हो। हा बाबल साईं, ससीअ खे उतां ॿिए हंधि कढी विया। पर सरदार साईं, ख़बर पई आहे त ससीअ खे बहादुर कराची कढी वियो आहे। किथां ख़बर पई आहे तोखे? दरिया खान जी घरवारीअ ॿुधायो। इहा ख़बर गलत भी थी सके थी, पर मां जांच कराया थो। बाबल साईं, मां चाहियां थो त दरिया खान खे खणी अचां, पोइ बहादुर पाणे ससीअ मां हथ कढंदो। न न न हाशिम न, जेकॾहिं ईअं कयोसीं त पोइ बहादुर ससीअ खे मारे विझंदो। त पोइ छा कयूं बाबल साईं? तलाश, सिर्फ तलाश। पहिरीं ससीअ खे हथ कयो, उन खां पोइ पलांद थींदा रहंदा, छो त पलांद पुराणा न आहिनि थींदा।
आज पी ऐं थी कहिड़ी पिया ख़बरूं कयो? बाबू हीणी पे बोले अलाए छो। चाचा हेणी न बोल, हिते सभु कुझु आहे, न खौफ न खतरो, सुकून लॻो पियो। जावेद पुट अलाए छो जो दिलि ॿुॾंदी पई वञे। फिकुर न कर चाचा, रबो बाज कंदो। ॿियो ख़बर ॻोठ ॾे त ख़ैर आहे न? रेस ख़ैर लॻो पियो आहे, पर तव्हांजे वञण खां पोइ हाशिम वारनि ॻोठ ते हमिलो कयो। इहा त ख़बर पई हूंदव जान? कबीर को नुक़सान त कोन थियो न? वैसे मुक़ाबिलो दूबदू थियो, पर हाशिम वारा निकिरी विया ऐं जाइ वारदात ते बि कुझु कोन हो। चमो केॾांहुं गुम थी वियो आहे? बहादुर खे ॿुधाइण अजायो आहे। ही पीउ पुट पंहिंजे चकरनि में फाथा पिया आहिनि, मुंहिंजी त हिननि खे परवाह ई कान्हे, इन करे हिन खे ॿुधाइण फज़ूल आहे। चमो कहिड़नि ख़्यालनि में गुम थी वियो आहे? राय साहब, हिकु दोस्त मिलियो, हुन सां गॾु चांहि पीअण वियो हुउसि। ठीकु आहे, मां ॻोठ वञा थो, तूं हिननि हमराहनि सां गॾु हिते ससुई जो ख़्यालु रखजां। मुड़ुस त फॾो न त कप जो गुॾो, बेफ़िक्र थी हलियो वञ। बहादुर ख़ान शमू शइ पर खे वटि ॾे वेठो आहे। रहिस तूं वञ, तुआरो कमु मां बि कयां। जेकॾहिं तूं पराए राज जी छोकिरी अगवा करे विहारे सघीं थो त मां शमा खे छो नथो खणी सघां? तूं वञ त अॼु राति मां बि शमा खे खणी अचां, छो त मुड़ुस त फॾो न त कप जो गुॾो। शमू तूं? हा शमू, मुड़ुस त फॾो न त कप जो गुॾो। शमू मां चवां थो हितां हले वञ, असां हाणे कंहिंजा हारी न आहियूं। शमू, शर्म कर, हया कर। अरे ॻोठ आई त ॻोठ वारनि जो सहारो थी आहे, तूं दुश्मन थी बीठो आहीं। शर्म तूं कर सालिया, धी जे चग पुछण लॻी पियो आहीं। हिन जे साम्हूं शमा खे खणी हलियो वेंदुसि। खबरदार शमू, शमा मुंहिंजी साल आहे। तूं छा थो सम्झी त मां बि तुंहिंजी बकवास ॿुधंदुसि? तुंहिंजो मथो जिते छॾींदुसि। शमू, चुप परे पढ़ा।
अरे जेकॾहिं मरण जो एतिरो शौक़ु अथई त पाण खे वञी कंहिं ॿिए जी गाॾी हेठां ॾे। हरूभरू असांजी गाॾी हेठां छो थो मरी? अदा मुंहिंजो नालो जावेद आहे। शमू गुंडो मुंहिंजी ज़ाल खे अगवा कयूं खयूं वञे पियो। खुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। शमू? शमू केर? हू साम्हूं गाॾी वञे पई। शमू वॾेरे दरिया खान जो सालो आहे। तव्हां केर पिया? खुदा जे वास्ते मुंहिंजी मदद। मुंहिंजो नालो हाशिम आहे। मां पाण ज़ुल्म जो शिकार थियल आहियां, पर अॼु उन्हनि ज़ालिमनि खां सभिनी ज़ुल्मनि जो हिसाब गणे वठंदासीं। मुंहिंजा भाउ अच वेह कजे। हलिया तो साह कढी छॾींदोसि। बस पुट न रो। पुट दुख ऐं सुख त ज़िंदगीअ जो हिस्सो आहे, पर जेसि ताईं तुंहिंजो ही चाचो चेरो आहे, दुख खे कॾहिं तव्हांजे करीब अचणु कोन ॾींदो। नारो मुंहिंजी भेण, तुंहिंजा भाइर जहिड़ा आहिनि, कंहिंखे ज़रूरत न आहे जो असांजे नंगनि ते आङुर खणे। तूं अॼु खां वठी मुंहिंजी भेण आई। अॼु खां पोइ को बि ज़ुल्म जेकॾहिं तुंहिंजे मथां थियो न, उनखे पंहिंजे भाउ जी तरफ़ां सम्झजांइ। नरो मुंहिंजी भेण नरो। हा तुंहिंजा भाइर अची विया थी। जॾहिं असां मरूं न त पोइ असांजे लाश मथां पार कढिया। केरु आहे जेको तुंहिंजो रस्तो रोके? कंहिं मां जे लाल में एतिरो दम ई न आहे जो हाशिम जे साम्हूं अचे। अच भेण, अचो दी, अचो।
महिरबानी महिरबानी जावेद ये मुंहिंजी भेण थी छो त ज़िंदगीअ में ओचितो कॾहिं अहिड़ा रिश्ता जुड़ी पवंदा आहिनि जेके इंसान खे पंहिंजे साह खां वधीक अज़ीज़ हूंदा आहिनि हिन जी पारत हुजे अच पुट